अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां मां अवां जो मेज़बान फयाज़ नाइच गुफ़्तगू कंदासूं पाणी खोट जे हवाले सां। सिंध जे वॾे वज़ीर कल्ह जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे ऐं सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं अची वियूं आहिनि। वॾे वज़ीर जी प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ कल्ह फौरी तौर ते इरसा पारां बि हिकिड़ो जवाबी जेको आहे मौक़ुफ़ जारी कयो वियो, जंहिंमें चयो वियो त जेको वॾे वज़ीर चयो आहे चश्मा जे इल्म ऐं तौसां पढ़नि कैनालनि लिंक कैनालनि जी हुन ॻाल्हि कई। हुन चयो त इहो इरसा चयो त उहे कॾहिं का बंदि आहिनि ऐं उन सां गॾोगॾु हुननि इहो बि चयो त डेड लेवल ताईं डैमनि जो पहुचणु का नई ॻाल्हि आहे। मसइले ते गुफ़्तगू कयूं था। सिंध जे अंदरि पाणी जी खोट किथे पहुती आहे, उन बाबति जेका सूरत हाल आहे उनजो जाइज़ो वठण लाइ असां राब्तो कयो आहे सिंध आबादगार बोर्ड जे अॻुवाण सैयद महमूद नवाज़ शाह साहब सां। अचो त उन सां गुफ़्तगू कयूं। साईं शाह साहब सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। शाह साहब, ही जेको पाणी जी खोट वारो मामिलो आहे, छा हक़ीक़त छा आहे, केतिरी खोट आहे हिन वक़्तु, केतिरो असांखे ज़रूरत आहे? साईं, सभिनी खां पहिरीं ॻाल्हि त इहा सरीहन ना इंसाफ़ी आहे जो हिन वक़्तु जॾहिं सखर बैराज ते लेवल 13,000 थी वई आहे त पाणी जी खोट जे बारे में सिंध प्रोविंस में एमरजेंसी जो हिकु जेको आहे सो क्रिएट कई वई आहे। ऐं तव्हांखे गुज़ारिश करियां, हिन वक़्तु जेको पाणी असांखे अवेलेबल थींदो आहे सो डैम्स मां थींदो आहे। ऐं आउं तव्हांखे ॻाल्हि रिकॉर्ड जी थो ॿुधायां, जॾहिं इरसा जो इजलास ऑगस्ट या सेप्टेंबर में थियो हो त उन वक़्तु 15 या 16 सैकड़ो जी खोट जी ॻाल्हि कई पई हुई। माना असांजे थान में एतिरो पाणी मौजूदु हो जो असां पूरो रबी जे क्रॉप में पाणी असांखे अवेलेबल हुजे, अलावा 15-16 सैकड़े जी खोट खे। हाणे असांजो सुवाल इहो आहे त मार्च जे महीने में तक़रीबन 80 सैकड़ो खां वधीक जी खोट जेका ॿुधाई पई वञे, यानी अखर बैराज ते हिन वक़्तु जेको पाणी 60 खां 70 हज़ार क्यूसेक हुजणु खपे, उन जी जाइ ते 13,000 क्यूसेक पाणी थी वियो आहे। त इहो सुवाल उन वक़्त में छो न पुछियो वियो सिंध सरकार खां? सिंध सरकार इहो सुवाल छो न पुछियो जॾहिं उन्हनि इंडेंट ॾिनी ऐं उहो इंडेंट जो पाणी हिननि खे न मिलियो ऐं डैम जी सूरत हाल हिननि खे ख़बर हुई त इहो सुवाल हिननि छो न पुछियो? असां तव्हांजे तवसुत सां इहा ॻाल्हि बार बार चवंदा रहियासीं त पाणी सेप्टेंबर ऐं ऑगस्ट जे महीने में छो त सस्ती बिजली पैदा करण लाइ विथड्रॉ कयो वियो आहे ऐं सिंध सरकार खे उन वक़्तु इहा ॻाल्हि रेज़ करणु घुरिजंदी हुई। 21वीं सदी अची वई आहे ऐं असांखे तॾहिं थी ख़बर पए जॾहिं पाणी आवांदनि में इहो चयो थो वञे त पाणी खुटी वियो आहे ऐं ख़तमु थी वियो आहे, हाणे एमरजेंसी अची वई आहे। ऐं अॼु बि मुंहिंजी नज़र में जेके फैक्ट्स ऐं फिगर्स आहिनि उहे सही न पिया ॿुधाया वञनि। सिंध सरकार जेको आर्गूमेंट पेश करे पई उहो कमज़ोर पई आर्गूमेंट पेश करे, जंहिंजे करे हुननि खे उतां सही तरीक़े सां जेका इंफॉर्मेशन आहे सही तरीक़े सां प्रोवाइड न पई कई वञे ऐं उहे जेके आहिनि सुठा जवाब हिननि खे मिलनि पिया। उनजी बेसिक वजह इहा आहे त सिंध सरकार में कंहिं क़िस्म जी का प्रिपेरेशन कान्हे का। अच्छा, जेके दलील तव्हां चओ था त उहे सही न आहिनि या जेके अंग अखर आहिनि उहे ग़लति पेश थियनि था, उहे कहिड़ा तव्हांजी नज़र में अंग अखर आहिनि जेके ग़लति पेश थियनि? सभिनी खां पहिरीं साईं अंग अखर इहो आहे त जॾहिं त डैम जी पोज़ीशन 15 खां 16 सैकड़ो जी सिर्फ़ु पोज़ीशन हुई ऐं तव्हांखे अगरि यादि हुजे त हींअर साल विंटर में बरसातूं तमामु सुठियूं पयूं आहिनि त उहा यूजुअली उहा खोट बि पूरी थी वेंदी आहे। त असांजो सुवाल इहो आहे त 15-16 सैकड़ो खां या 70-80 सैकड़ो खोट जेका आहे सा कीअं थी वई? अॼु बि सिंध सरकार इहो पई चवे त 50% खोट आहे। 50% खोट त साईं असांजी शाखुनि में पाणी हुन 8 ॾींहं पाणी हलंदो आहे, 8 ॾींहं कोन हलंदो आहे त उहा हूअं ई 50% पाणी हलंदो आहे। उहा असांजी नज़र में फुल सप्लाई आहे। हींअर 80 सैकड़ो जी खोट करे छॾी अथनि, यानी चवनि पिया त रोड़ी कैनाल में पाणी असीं ॾींदासीं 5,000 जेको चवनि पिया, वलाउ आलम ॾींदा या कोन ॾींदा। सिंध रोड़ी कैनाल अलोन पाणी खणंदो आहे 14 खां 15,000 क्यूसेक, माना 33% पाणी तव्हां जेको आहे सो रोड़ी कैनाल में ॾींदो। त इहे अंग अखर जेके आहिनि से अप्रोप्रिएटली अलाए छो न पिया ॾिना वञनि, इन में कहिड़ी का दानिशमंदी आहे, असांखे इन इहा ॻाल्हि सम्झ में न पई अचे। अच्छा, हाणे इन खोट जा इम्पैक्ट छा थींदा? साईं, इन खोट जा इम्पैक्ट तमामु घणा थींदा। सभिनी खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त तव्हांखे ख़बर आहे त हिन वक़्तु कणकुनि जे लाइ पाणी पाछा पासीअ पिया आहिनि त पाणी कणकुनि जो हिन वक़्तु हले थो। घणा ॾींहं पाणी हलंदो इहा का ख़बर कोन्हे त कणक असां वटि मुतासिर थींदी। नंबर 2, माण्हू प्रिपेयर्ड कोन हुआ, किन फुटनि जा आगाटा जंहिंखे अली ख़रीफ़ चयो थो वञे, उहे पोखियूं जेके आहिनि से मुतासिर थींदियूं। नंबर 3, छो त यकदमि टेम्परेचर राइज़ कंदो आहे त जेका पोखी आहे उन में कमंद आहे। असांजा अंब हिन वक़्तु जेके आहिनि से पंहिंजो फ्लावरिंग ऐं उन खां पोइ फ्रूट सेटिंग जे स्टेज में आहिनि, उन्हनि सभिनी खे तमामु घणो शदीद नुक़सानु थियण जो अंदेशो आहे। अच्छा, हाणे जंहिं पोज़ीशन में पाण बीठा आहियूं
त हिन वक़्तु असां वटि पाणी आहे कोन डैमनि में। तव्हांजे ख़्याल में इन मामले जो हाणे को सॉल्यूशन को थी सघे थो? हाँ, उन सॉल्यूशन तो नंबर 1 इहो तो थी सके त छो त मंगला में पानी यूजुअली जल्दी ईंदो आहे ऐं उहो असां वटि इहो थियो आहे त चयो वियो वेंदो आहे त इहो मंगला में पानी जेको आहे सदा पहिरीं मथे पंजाब खणंदो। हाणे थियणु इहे खपे त सिंध सरकार खे इहो जेको आहिनि इल्ज़ामनि ॾियण जे खां अलावा स्टेक होल्डर सां गॾु वेही एग्ज़ैक्ट पोज़ीशन मालूम करणु खपे, उन लाइ का स्ट्रैटेजी ठाहिणु घुरिजे त उनखे कीअं मुंहुं ॾियणो आहे, नंबर 1। नंबर 2 जेको गवर्नेंस जो वॾे में वॾो इशू आहे, जेको ॾाढो सो गाबो पाणी खणियो वञे, उहो ख़ुदा करे न थिए ऐं पाणी जी डिस्ट्रीब्यूशन जेतिरो बि आहे उहो जस्टिफाइड अंदाज़ में कई वञे, नज़र रखी वञे स्टोरेजिस ते, इर्सा जा इजलास ऐं वापदा जा इजलास जल्दो जल्द कया वञनि ऐं गॾोगॾु इन ॻाल्हि जो तयन करणु तमामु घणो ज़रूरी आहे त इहा खोट 16-17 सैकड़ो मां वधी या 80 सैकड़े ते इहा खोट छो थी। नंबर 2 तव्हांखे इहा मार्च जी 5वीं तारीख़ ते कीअं ख़बर पई त हाणे जेको आहे सो पाणी खुटी वियो हलियो आहे। त इहे सभु ॻाल्हियूं टे चार जेके आहिनि इहे न खणंदा त इहो न रुगो असांखे हिन साल जो जेको नुक़सानु आउं सम्झां पियो तमामु वॾो पवंदो, पर आईंदा लाइ त असांखे तमामु घणो जेको आहे सो देश जो नुक़सानु थींदो। अच्छा, तव्हांजे ख़्याल में ही जेका हिन वक़्तु 80 सैकड़ो खोट थी आहे, जेका तव्हां ॿुधायो था त 15 सैकड़ो ताईं थियणी हुई, उहा छो 80 सैकड़ो ते पहुती आहे वञी? उनजी वजह बेसिकली इहा आहे त अगस्त ऐं सेप्टेंबर ऐं अक्टूबर जे महीने में एक्स्ट्रा बिजली पैदा करण जे लाइ सिंध प्रोविंसिस जी इंडेंट जे बिना पाणी छॾियो वियो। जे उहो पाणी छॾियो वियो त उन जा कस्टोडियन या वापदा आहे या इर्सा में सिंध सरकार जी जेका रिप्रेज़ेंटेशन आहे या नंबर 3 ते जेको पाणी जो फ्लो आहे उन ते मॉनिटरिंग करणु इहो प्रोविंस जो कमु आहे। इहे ॿई टई शयूं जॾहिं तव्हां न कयूं आहिनि, तव्हांजा अटेंशन ऐं तवजो कंहिं ॿिए पासे आहिनि त उहा हिकदमि एमरजेंसी क्रिएट थी वई आहे। न त तव्हांखे अक्टूबर नवंबर में अगरि इहा प्लानिंग करियो आहे त बाबा हीउ पाणी खुटी वियो, इन में हीउ कसूर आहे, आईंदा कोन कंदासीं, मार्च अप्रैल में पाणी जी खोट जेका अचणु लॻी आहे उनखे मैनेज कीअं करियूं। ईअं छो आहे त हिन वक़्तु पाणी एक्स्ट्रा ॾिनो पियो वञे ऐं पोइ पाणी यकदमि बंदि पियो कयो वञे। ईअं छो न थियो आहे त इहो जेको थोरो घणो पाणी आहे इनखे अञा बहितर नमूने जे 15 ॾींहंनि जे अलावा हेतिरो पाणी हलाए तव्हां हुनखे 2 महीननि में अप्रोप्रिएटली डिस्ट्रीब्यूट करियो खोट खे। जे खोट खे तव्हां 2 या 3 महीननि में डिस्ट्रीब्यूट करियो, जॾहिं थोरा टेम्परेचर्स बि लो आहिनि त उन खोट जा असरात कुझु घटि थियनि, उहा का बि ॻाल्हि कंहिं क़िस्म जी रिथाबंदी ऐं प्लानिंग न थी आहे। अच्छा, तव्हांजी नज़र में हिन सॼी जेका आहे पंहिंजो ही जेका मिस एप्रोप्रिएशन थी आहे उन जो ज़िम्मेवार इर्सा आहे या वापडा आहे या वफ़ाक़ी हुकूमत आहे? छो त इहे जिन इदारनि जा तव्हां नाला वरिता आहिनि जंहिंमें वापदा आहे उहा हिन में बेसिक ॾोहारी वफ़ाक़ी सरकार आहे। पर थोरो इहा ॻाल्हि ज़रूरु सम्झिजो त पाकिस्तान जो जेको हिन वक़्त जो कानून आहे उन तहत पाणीअ जो विथड्रॉल थियणो आहे एज पर एग्रीकल्चरल रिक्वायरमेंट्स, नॉट एज पर पावर रिक्वायरमेंट्स। इहो पाणी पाकिस्तान जो कानून आहे हिन वक़्तु। जे उन कानून जी भञकड़ी थी आहे वफ़ाक़ जी लेवल ते त उन लेवल खे उहा ॻाल्हि जेका आहे सा साम्हूं अचे ऐं ताकी इहो आईंदा जेको आहे सा ॻाल्हि न थिए। अच्छा, मूंखे जेका सम्झ में अचे थी शाह साहब त जेको 91 जो ठाह हुयो जंहिंजे तहत इर्सा वजूद में आई, इहा डिस्ट्रीब्यूशन जा मामला इर्सा खे ॾिसणा आहिनि ऐं उनमें 10 डेलीज़ जे नाले सां पूरे साल जे अंदरि जेको आहे पाणी कहिड़े मौसम में केतिरो छॾिणो आहे उहो सॼो जेको आहे हुनखे जेको आहे शेड्यूल ठाहे ॾिनो वियो हुयो। ॾिसो, मुंहिंजी गुज़ारिश ॿुधो, 10 डेली जेके आहिनि से उहे प्रोविंसिस खे ॾियणियूं आहिनि त भई हीउ असांखे पाणी अॻियनि 10 ॾींहंनि में खपे थो, ठीकु आहे। असांजो चवणु सिर्फ़ु इहो आहे, इहा तव्हांजी दुरुस्त ॻाल्हि आहे त इर्सा जे थ्रू पाणी गवर्न थियणो आहे, इर्सा जे इजलासनि जे थ्रू गवर्न थियणो आहे, पर जे अगरि पाणी पावर जे लाइ खयो वियो त इन जो मतिलबु त इर्सा जी मर्ज़ीअ जे ख़िलाफ़ इहा ॻाल्हि थी आहे ऐं वापदा इहा ज़ोरावरी करे ऐं पावर जे लाइ वधीक पाणी जेको आहे सो विथड्रॉ कयो आहे। इहा ई ॻाल्हि आउं तव्हांखे निशानदेही करियां पियो त इहा ई आहे जेका कानून जी भञकड़ी थी आहे। अच्छा, वापडा खे इहो मैंडेट न आहे पाणी खणण जो, छाकाणि त तव्हां ॿुधायो पिया त इहो फ़ैसिलो बहरहाल जेको पाणी पाकिस्तान में पाणी जी जेका आहे जेको आहे जेका प्राइमरी जेका रिक्वायरमेंट आहे उहा एग्रीकल्चर आहे, तंहिंजे लाइ पाणी जो फ्लो जेको आहे उहो एग्रीकल्चर रिक्वायरमेंट्स मुताबिक़ छॾियो वेंदो। बिल्कुलु, इहो न रुगो इर्सा में पर असांजे कानून में अचे क्लियरली लिखियलु आहे त पाणी जो जेको विथड्रॉल थियणो आहे डैम्स मां उहो 10 डेलीज़ जे हिसाब सां इर्सा जे इजलास में वेही
उहे ई पाणी खेलाईंदा। वापदा सिर्फ़ु कस्टोडियन आहे उन्हनि शयुनि जो, उन्हनि खे पाणी विथड्रॉ बिजलीअ जे लाइ न आहे करणो। शहज़ाद भाई, पाणी जो मसइलो काफ़ी सालनि खां वठी, मतिलबु असां त जॾहिं खां वठी ॿुधो आहे या पढ़णु शुरू कयो आहे तॾहिं खां वठी इहो पाणी जो इशू आहे, पर हू जॾहिं हुनजी तारीख़ पढ़ूं था त सिंध पंजाब जो वाटर डिस्प्यूट जेको आहे उहो पार्टीशन खां बि पहिरियों जो आहे। तव्हांजी नज़र में छो इहो रिज़ॉल्व नथो थिए? माना अंग्रेज़नि जे दौर में रिज़ॉल्व न थियो, अयूब ऐं पंहिंजो जेको आहे ज़िया ऐं मुशरफ जे दौर में बि न थियो, पीपुल्स पार्टी जे दौरनि में बि न थियो, नून लीग जे दौरनि में न थियो, रिज़ॉल्व छो नथो थिए? आख़िर बुनियादी सबबु छा आहे? तव्हांजी छा स्टडी आहे? गुज़ारिश इहा आहे त हिकिड़ो आहे असांजी हिकिड़ी जेका जनरल असांजी पाणी जी जेका सिंध जी हिकिड़ो सोच आहे या डिस्कोर्स आहे, उहो हिकु डिस्प्यूट जेको हिन वक़्तु क्राइसिस पैदा थियो आहे उन खां बिल्कुलु अलॻि आहे। इन ॻाल्हि खे उन ॻाल्हि सां हिन वक़्तु मिलाइण जेको आहे सो सही न थींदो। हिन वक़्तु त इशू इहो आहे त पाणीअ खे बिजलीअ जे लाइ जेका ॾाढाई करे जेको विथड्रॉ कयो वियो आहे, हिन वक़्तु इशू इहो आहे। ऐं इहो इशू छो त वापदा आहे ऐं वापदा में जेके आहिनि से वफ़ाक़ जी हिन वक़्तु मेजॉरिटी आहे ऐं इहो पहिरीं काफ़ी दफ़ा थी चुको आहे त सिर्फ़ु पावर जे लाइ पाणी जेको आहे सो विथड्रॉ कयो वियो आहे। पर असांजो चवणु हिन वक़्तु इहो आहे सूबे में वेही त सूबे खे जेका 4 महीना पहिरीं 5 महीना पहिरीं ॻाल्हि करणु घुरिजंदी हुई, उन जे लाइ प्लैनिंग करणु घुरिजंदी हुई ताकी रिस्क फैक्टर मिटिगेट थी सघे, उन जा असरात घटि थी सघनि, उहा कंहिं क़िस्म जी ॻाल्हि न थी आहे। तव्हांखे यादि हूंदो शाह साहब त इहा ॻाल्हि जेका आहे जेका मुशरफ जे दौर में टेक्निकल कमेटी ठही हुई, उनजो सरबराह अब्बासी साहब कैटेगरिकली हुन में लिखियो हुयो त पाकिस्तान जे अंदरि डैम जी फिलिंग जी क्राइटेरिया कोन्हे का त उनखे कहिड़े टाइम भरिजे ऐं कहिड़े टाइम पाणी छॾिजे। जेसिताईं उहा क्राइटेरिया तव्हां फिक्स नथा कयो, ईअं पंहिंजी मर्ज़ी सां पाणी भरियो था, पंहिंजी मर्ज़ी सां छॾियो था ऐं उनजो ॿिन्ही सूरतुनि में सिंध खे नुक़सानु थिए थो। छाकाणि जॾहिं सिंध खे पाणी जी ज़रूरत हुजे थी तॾहिं हीउ डैम भरणु शुरू था करे छॾनि ऐं वरी जॾहिं सिंध खे जॾहिं पाणी जी वरी ॿिए दफ़े ज़रूरत हुजे थी तेसिताईं डैम ख़ाली था करे छॾनि। न न आउं तव्हांजी गुज़ारिश करियां, उहा जेका ANG अब्बासी साहब पंहिंजी रिपोर्ट में लिखी आहे उहा जेका मुंहिंजी नॉलेज आहे उहा मंगला डैम जी फिलिंग स्ट्रेटजी जे बारे में हुननि इहो लिखियो आहे उन में त अर्ली राइज़र थिए थो ईस्टर्न रिवर जेके असांजा हिंदुस्तान मां अचनि था उते पाणी तकिड़ो थो अचे ऐं उहो सिंध खे पाणी नथो ॾिनो वञे ऐं उहो पाणी मंगला में स्टोर कयो थो वञे। इहो चई त छो त इहे पाणी वरी घटि थी वेंदो, इन करे इहो ई वक़्तु आहे मंगला खे स्टोर करण जो। इन जी तरफ़ निशानदेही ANG अब्बासी साहब वेरी करेक्टली ऐं राइटली पाण असांखे इन शइ जी नॉलेज उतां ई मिली त उहा हुते फिलिंग कनि था। असांजो चवणु हमेशह इहो रहियो, इहो हिन साल बहरहाल इहो मसइलो न आहे ऐं इहो हिकु अलॻि इशू आहे जेको अञा अप्रोप्रिएटली रिज़ॉल्व न थियो आहे, जंहिंजे करे असांखे हमेशह जॾहिं को एडिशनल स्टोरेज ठाहिण जी केरु ॻाल्हि कंदो आहे ऐं पोइ पाकिस्तान जे कानून जे हिसाब सां शइ न हलंदी आहे त असांजा रोंगटा जेके आहिनि से इन ई करे बीह रहंदा आहिनि त छो त उन जी अप्रोप्रिएटली इम्प्लीमेंटेशन कान्हे का। ऐं मंगला जी फिलिंग जेको आहे सो असां लाइ वॾो प्रॉब्लम आहे। मंगला मां असांखे पाणीअ जो न मिलणु हे वॾे में वॾो प्रॉब्लम आहे। असांखे जेका हिन वक़्त जी नॉलेज इहा आहे त हिन वक़्तु मंगला में पाणी को स्टोर न पियो कयो वञे, अगरि कयो वञे पियो त इहो वरी बि सिंध सरकार जो कमु आहे टू मेक श्योर त एटलीस्ट जेको ईस्टर्न रिवर्स में पाणी अचे पियो उहो पंजाब में न इस्तेमालु थिए, ज़ीरो इस्तेमालु थिए, छो त हुते हिन वक़्तु पाणी जी ज़रूरत कान्हे। असां वटि हींअर मैक्सिमम पाणी जी ज़रूरत आहे, न रुगो पोखी आहे, फसल पची वई आहे, पर मींहं बि कोन पिया आहिनि असां वटि, पर असां वटि टेम्परेचर हिन वक़्तु उन एरिया खां तमामु वधीक आहिनि। अच्छा, हू जेको तव्हां जेका ॻाल्हि कयो था इहा फिलिंग क्राइटेरिया जे हवाले सां, पर उन सां गॾोगॾु अब्बासी कमेटी जूं जेके ॿियूं रिकमेंडेशन हुयूं उन ते बि का वठ पकड़ कान थी, का कमीशन ठहे आहे उनखे ॾिसे आहे, उहा रिपोर्ट जी हाणे चओ त पाकिस्तान जे इन सिस्टम खे बहितर करण लाइ उन मां को फ़ाइदो न वरितो हुयो। इहा हिकु अफ़सोस जी ॻाल्हि आहे ऐं असां इहा रिपोर्ट बार बार हर जाइ ते कोट कंदा आहियूं। रीसेंट हिस्ट्री में जंहिं डिस्प्यूट जी तरफ़ तव्हां इशारो ॾिनो, अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त असांजी जमहूरियत खे यानी वफ़ाक़ में ऐं सूबे में वेही उन रिपोर्ट खे स्टडी करे ऐं उन रिपोर्ट में जे हिसाब सां, छो त इहा हिकु रिकग्नाइज़्ड रिपोर्ट आहे जेका एक्सपर्ट्स जी ठहियल रिपोर्ट आहे, अक्रॉस द ऑल प्रोविंसिस ठहियल आहे, त उन में जेके इशू रिज़ॉल्व थियनि आहिनि उन्हनि ते अमल दरामद थियणो खपंदो हो। जेके इशूज़ अहिड़ा हुआ जंहिंमें वधीक वेही सोच वीचार करण जी ज़रूरत हुई त वधीक सोच वीचार करण जी ज़रूरत हुई। ॾिसो, सूबे पंजाब खे स्टेटस को सूट थो करे,
जेके ॻाल्हियूं हुननि खे सूट कनि थियूं इन करे उहे हिन रिपोर्ट में हथु नथा विझनि। खपे त असांखे, छो त असांखे पाणी जी ज़रूरत आहे, असीं लोअर रापेरियन आहियूं, ॿुॾी बि असीं मरूं, सुकी बि असीं मरूं। ऐं हाणे तव्हां ॾिसंदो त असां वटि पाणी जी जेका पीअण जी आहे उहा बि तमामु घणी जेका खोट आहे उहा थींदी, छो त रिवर इंडस इज़ वन ऑफ द मोस्ट कंटेमिनेटेड रिवर्स ऑफ द वर्ल्ड। जेके 12 माण्हू चवनि था यानी इहे माण्हू पाणी पीअंदा, इहे बीमारियुनि में जेके ज़मींदार करियो मथां पाणी अप्रोप्रिएटली नथो रिलीज़ थिए। त खपे त असांखे त जे अगरि वफ़ाक़ न पियो खणे त असां जेके अनरिज़ॉल्व इशूज़ वफ़ाक़ जे साम्हूं रखूं था, त ईअं छो न आहे त असां पंहिंजी स्ट्रेटजी, पंहिंजो मौक़िफ़ अप्रोप्रिएटली विद एक्सपर्ट वफ़ाक़ सां खणूं। मुंहिंजी नज़र में इहा हुननि जी ज़रूरत कान्हे, असांजी ज़रूरत आहे त असीं इहा फेडरेशन में इहा शइ फोर्सफुली खणूं, जेका असां फोर्सफुली न खई आहे। ऐं जेके शॉर्टेजिस थियनि था उन जो 100% नुक़सान सिंध खे जेको आहे सो खणणो पए थो। अच्छा, तव्हांखे नथो लॻे त सिंध बट का इन हवाले सां इरीगेशन जो मसइलो जेको वफ़ाक़ सां डील करिणो आहे उन जे लाइ बि वज़ीर कोन्हे, फाइनेंस जा मामला जेके NFC वग़ैरह जे लाइ जेको वफ़ाक़ सां डील करिणो आहे उन जे लाइ बि वज़ीर कोन्हे, इहो सॼो लोड वज़ीर आला साहिबु पाण ते रखी वेठो आहे। इहा ख़ुदि हिकिड़ी ज़ाहिर आहे उहो काफ़ी शयुनि ते ध्यानु ॾिए थो त इरीगेशन कॾहिं फाइनेंस कॾहिं इन्हनि मामलनि तां, तव्हांखे नथो लॻे त इन जे लाइ को स्पेशल वज़ीर हुजणु ज़रूरी आहे? ॾिसो, असां बार बार इहा वज़ीर आला साहिब खे गोशगुज़ार कराई आहे ॻाल्हि त सिंध हमेशह इन स्टेट ऑफ माइंड में टू अपोज ईच एंड एवरी प्रोजेक्ट नथी रही सघे। छा असां पंहिंजी तरफ़ां का डिमांड ऑन टेबल लास्ट 4 years में, लास्ट 10 years में रखी आहे? दी आंसर इज़ नो। उन जो रीज़न इहो आहे जंहिं तरफ़ तव्हां हिकिड़ी नॉन सीरियस सम्झो या हिकु अहिड़ो सब्जेक्ट जेको एॾो सीरियसली न पियो खयो वञे, जंहिंजे करे उहे सभु पोर्टफोलियो जेके आहिनि वज़ीर आला साहिब वटि पाण, जंहिंजे करे इम्पैक्ट पए थो। मुंहिंजे त ख़्याल में हिन वक़्तु जेको सेक्रेटरी इरीगेशन आहे सो जंहिंखे शायदि एडिशनल चार्ज आहे, जेका मुंहिंजी नॉलेज आहे। थियण त ईअं खपे, अगरि तव्हांखे यादि हुजे त पंजाब न रुगो टोटल पंहिंजी फुल इरीगेशन ते अटेंशन ॾिनी, पर हिकु एडवाइज़र पाण वटि रखियो जेको गाहे बगाहे उन्हनि खे गाइड कंदो आयो हो इन्हनि डिस्प्यूट्स मां, ऐं ताकी पाणीअ जे सिस्टम में कीअं एफिशिएंसी क्रिएट कई वञे। अनफॉर्चुनेटली असां वटि इन्हनि शयुनि जो जदीद ऐं टेक्नोलॉजिकल एडवांसमेंट आहिनि। उन्हनि जो यूनिवर्सिटी ऑफ मेरान यूनिवर्सिटी खे हिन वक़्तु पाकिस्तान जो वॾे में वॾो पाणी ते प्रोजेक्ट ॾिनो वियो आहे, उन जो कंहिं शइ जो बि फ़ाइदे वठण जे लाइ ताकी असांजो मौक़िफ़ स्ट्रॉन्ग थी सघे, असां का बि कोशिश ऐं काविश न कई आहे। अच्छा, सिंध हुकूमत जेको हाणे स्टैंड वरितो आहे, तव्हांजे ख़्याल में इन स्टैंड खे तव्हां कीअं था ॾिसो? इहो स्टैंड हिन वक़्तु ठीकु आहे, पर अगरि इहो सिर्फ़ु पॉलिटिकल स्टैंड आहे कंहिं ॿिए फ़ाइदे वठण जे लाइ, त इन स्टैंड हिकु हॉलो स्टैंड आहे। इहो स्टैंड सस्टेन करणु खपे। इट शुड नॉट स्टॉप। जेका कल्ह हिकिड़ी कॉन्फ्रेंस थी वई, पर इन ते का एक्सपर्ट्स वही स्टेक होल्डर्स सां गॾु का अप्रोप्रिएट स्ट्रेटजी ठाहे वफ़ाक़ सां प्रोटेस्ट कनि, एट हाईएस्ट लेवल CCI में खणी वञनि, ताकी घटि में घटि जेको पाणी जीअं पहुचे थो त उहो सिंध में घटि एट वंस पहुचे। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन, सिंध आबादगार बोर्ड जा मरकज़ी जनरल सेक्रेटरी सैयद महमूद नवाज़ शाह साहिब सां गॾु आहे। गुफ़्तगू तव्हां ॿुधी। प्रोग्राम जो सिलसिले खे जारी रखंदासीं। वठूं था हिकिड़ो वक़फ़ो, वापसि अची गुफ़्तगू खे अॻिते वधायूं। तव्हां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू कयूं था पाणी जे खोट जे हवाले सां। सिंध में 80% पाणी जी खोट ॿुधाई पई वञे। वक़्फ़े खां पहिरियों सैयद महमूद नवाज़ शाह साहिबु जेको आबादगार अॻवान आहे उन सां गुफ़्तगू कईसूं, पर हिन सॼे मामले ते टेक्निकल पासनि ते जो जाइज़ो वठण लाइ असां राब्तो कयो आहे मुल्क जे मारूफ़ टेक्नोक्रेट, अॻूणे वफ़ाक़ी सेक्रेटरी ऐं सीनियर दानिश्वर जनाब फज़लुल्लाह कुरैशी साहिब सां। अचो त उन सां गुफ़्तगू। साईं कुरैशी साहिबु, सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। कुरैशी साहिबु, पाणी जी खोट थी वई आहे ऐं जेको ॿुधायो पियो वञे, सवेर मूं महमूद नवाज़ शाह साहिब सां गुफ़्तगू पिया कई त उनजो चवणु इहो हुयो त ॿुधायो वियो त 15-16% थींदी, पर विच में जेको आहे पाणी इंडेंट खां वधीक छॾियो वियो ऐं हाणे जेको आहे उहा 80% ते खोट पहुची वई आहे। इन जो इशारो पंहिंजे चीफ मिनिस्टर साहिब बि पंहिंजे प्रेस कॉन्फ्रेंस में ॾिनो हुयो त वापदा ऐं इर्सा जो पाण में
इन ॻाल्हि ते ठाह कोन थींदो आहे हमेशह। ऐं वापदा, छाकाणि जो डैम्स खे कंट्रोल वापदा कंदी आहे, त वापदा पाणी पंहिंजी ज़रूरतनि मुताबिक़ कढंदी आहे। छाकाणि हुननि खे पाणी जो पावर खपंदो हुयो, इन जे करे हुननि पाणी कढियो। असां वटि उन वक़्तु वाराबंदी हुई, माना पाणी इस्तेमालु न पियो थी सघे, इन करे पाणी ज़ाया हलियो वियो। हाणे ॿई ॻाल्हियुनि खे जेको कंट्रोल करणु, मैनेज करणु कमु आहे, बेसिकली इर्सा जो आहे या फेडरल मिनिस्ट्री जो आहे, जो ॿई इदारा जेके आहिनि से कंट्रोल फेडरल मिनिस्ट्री वाटर एंड पावर जो आहे। ऐं उते वाटर एंड पावर में तव्हांजो सिंधी सेक्रेटरी यूनुस धागा वेठो आहे, उहे ॻाल्हियूं इहे निज़ाकतूं नथा सम्झनि, छाकाणि जो टेक्निकल माण्हू न आहिनि ऐं न वरी को हुनजो इंजीनियरिंग एडवाइज़र अहिड़ो आहे जो हुनखे सलाह ॾेई सघे। हालांकि इहो तमामु क्रूशल इशू हो, जो छाकाणि हिन दफ़े इहे अॻकथियूं हुयूं त डैम्स में पाणी जेकॾहिं वधीक बरसातूं न पयूं त डैम्स जो पाणी ख़तमु थी वेंदो। डैम्स जो पाणी ख़तमु थियण खां पहिरीं ॻाल्हि कोन्हे, मूं पंहिंजे मेमोइर्स वेठे हाणे चेक कयूं त 2007 में 2009 में बि इन खां वधीक अहिड़ी सूरत हाल ख़राबु पैदा थी चुकी आहे। पोइ उन में छा थींदो आहे त उनजा ॿ अल्टरनेट्स आहिनि, या त पंजाब पंहिंजो पाणी सरेंडर करे, छाकाणि जो जेके पंजाब खे मिलनि पियो, या त पंजाब पंहिंजो पाणी सरेंडर करे एज़ अ गेस्चर ऑफ गुडविल, ऐं सिंध पंहिंजो पाणी खणे त थोरो सिंध में वधीक पाणी खपे त जीअं अर्ली ख़रीफ़ थी सघे। पंजाब में एतिरो पाणी जी हिन वक़्तु ज़रूरत कोन हूंदी आहे, छाकाणि जो वीट पची चुकी आहे तक़रीबन, ऐं ख़रीफ़ असांखो 1.5 महीना देरि सां शुरू थींदो आहे। पर हाणे अहिड़ी मुंहिंजी मोहबत कोन्हे सूबनि में जो अहिड़ो गुड गेस्चर को ॾेखारे ऐं उहो पाणी तव्हांखे मिले। हाणे सॼो दारो मदार आहे रन ऑफ रिवर ते, दरिया त कोन सुकंदा, रन ऑफ रिवर आहे। रन ऑफ रिवर जो जेको डिपेंड करे थो अव्हां जे टेम्परेचर्स ते। हिन दफ़े जेका ॿी डेवलपमेंट थी आहे त काबुल बि स्लो थो थिए पियो, न त काबुल अर्ली राइज़र आहे, पर हिन दफ़े छा थियो आहे जो काबुल जे इलाइक़े में काबुल रिवर जे जेका इलाइक़ो आहे, रेनफेड इलाइक़ो, उन में बि जेका हिन दफ़े अञा बि बर्फ़बारी थी रही आहे, विच इज़ अनयूजुअल। तंहिंजे करे काबुल जो पाणी बि कोन थो अचे, इंडस जो पाणी बि महदूद अची रहियो आहे, पंजाब सरेंडर करण लाइ तयारु कोन्हे। इन जे करे तव्हांखे इहा 70-80% जेका बि खोट बीहे थी उहा खोट बर्दाश्त करणी पवंदी। ऐं इहो जेको प्लान आहे त तव्हां वाह गुडू जा वाह बंदि कयो, सवाइ हिकिड़े जे पंहिंजो सखर जा साॼे कप वारा वाह बंदि थींदा, खॿे कप ते पाणी कंट्रोल कयो वेंदो, ऐं रेजिडुअल पाणी कोटड़ीअ खे सिर्फ़ु एतिरो मिली सघंदो जो ड्रिंकिंग वाटर जूं ज़रूरतूं पूरी थियनि। अच्छा, इन जो असरु कराचीअ ते बि पवंदो, जो कराचीअ जी ड्रिंकिंग वाटर लाइ बि हाणे पाणी कोन हूंदो, जो कींझर जी लेवल डाउन थी वई आहे। हाणे ठटे जो पाणी करणो पवंदो, पर अल्टीमेटली इहो जेको आहे सो कराचीअ जे बि पाणी जे सप्लाई ते हाणे असरु विझंदो, पर अॻे जेका नई स्कीमूं आहिनि उन ते सख़्तु असरु पवंदो। तंहिंजे करे इन ते फुल फ्लेज प्लानिंग जी ज़रूरत आहे। तव्हां पुछो। वॾे वज़ीर चयो पिए त कींझर में पाणी आहे तंहिंजे लाइ कराची जे हुन ते न पवंदो। मां जेको सुवालु करणु पियो चाहियो, मूं सवेर शाह साहब खां बि पुछियो पियो, अब्बासी कमेटी जी रिपोर्ट में चयो वियो हो त जेको डैम्स जी फिलिंग क्राइटेरिया असां वटि न आहे, तय थियल न आहे त डैम कहिड़े वक़्तु भरणा आहिनि ऐं कहिड़े वक़्तु उन मां पाणी छॾिणो आहे, उहा क्राइटेरिया तय थियल न आहे। तंहिंजे करे उहो जेको आहे वफ़ाक़ी इदारा जेको उन क्राइटेरिया जंहिं वक़्तु भरनि था उन वक़्तु बि सिंध खे एतिराज़ु आहे ऐं जंहिं वक़्तु छॾनि था उन वक़्तु बि सिंध खे एतिराज़ु आहे। हा, त इहा अब्बासी कमेटी फिलिंग क्राइटेरिया त हिकिड़ो ऑर्डिनरी तौरु आहे, पर किथे उहो लिखियलु कोन्हे। ऐं इर्सा जे करे चाहे त उहो फिलिंग क्राइटेरिया डिटरमिन करे सघे थी, छाकाणि जो पाणीअ जो कानूनी तौरु पाणीअ जी मालिकी, पाणीअ जी विरासत, पाणीअ जी स्टोरेज, पाणीअ जो छॾणु, इहो सॼो इर्सा जो कमु आहे। इर्सा चाहे त इहो डिटरमिन करे सघे थी, जीअं अब्बासी लाइट ऑफ रिकमेंडेशन अब्बासी साहब, पर इर्सा नथी करे। हिन वक़्तु इर्सा जो चेयरमैन बि सिंधी आहे, उहो जेकॾहिं इनिशिएटिव वठणु घुरिजे हुनखे, ऐं उहो बि कोन थो करे पियो। नंबर 2, इर्सा में जेको ॿियो मेंबर सिंध जो आहे उहो अञा ताईं 8 सालनि में अपॉइंट कोन थियो आहे। बशीर ॾार आख़िरी हुयो, उनखे रिप्लेस सिंधीअ को करिणो हो। पीपुल्स पार्टी जी हुकूमत मर्कज़ में बि हुई, सूबे में बि हुई, कोन माण्हू वियो। हाणे बि माण्हू सिंध जो ॿियो कोन्हे, त जेको सिंध खे कास्टिंग वोट मुशर्रफ जे ज़माने में मिलियो उहो असां इस्तेमालु कोन था कयूं। इहो इदारनि जी कमज़ोरी आहे, हुकूमतनि जी कमज़ोरी आहे, ऐं हुकूमतनि जो पंहिंजो जेको कमु आहे उनखे चङाई कनि। बाक़ी त कुदरत जी ॻाल्हि आहे, उन में तव्हां दुआ करे सघो था या भाषा ठारायो। छाकाणि मुंहिंजो इहो ख़्यालु हो त जेकॾहिं सीपेक में
भाषा जो पहिरियों शर्त असां विझूं आहे चाइना सां असांखे का तकलीफ़ कोन थिए ऐं भाषा ठही वञे हा। पर छाकाणि जो पंजाब जो इंट्रस्ट कोन हो भाषा सां, अॼु बि कोन्हे सुभाणे बि कोन्हे, इन करे उहो न थियो। हिन मुल्क में उहो थींदो जेको पंजाब चाहींदो, या त पाण में एतिरी ताक़त सम्झो त तव्हां पंजाब सां बार्गेन करे सघो। अच्छा, ही जेका ॻाल्हि थी आहे पंहिंजो इरसा जेका कल्ह जेका वॾे वज़ीर जी प्रेस कॉन्फ्रेंस जी जेका जवाबी जेका उन्हनि जी आई मौक़ुफ़ आयो, उनमें इहो इरसा पारां चयो वियो त मुल्क में जेको आहे पाणी जी खोट खे मुंहुं ॾियण लाइ वधीक पाणी ज़ख़ीरा ठाहिणा पवंदा, वधीक डैम ठाहिणा पवंदा। तव्हांजे ख़्याल में इरसा इहो मौक़ुफ़ रखण जी मजाज़ आहे त उहो डैमनि जो मुतालबो करे? न, हिकिड़ो टेक्निकल इदारो आहे। जेकॾहिं हुन डैम जी सिफ़ारिश कई आहे त आउं बि चवां थो डैम ठहणु घुरिजे। ऐं सुवाल आहे त जेकॾहिं पहिरियों भाषा डैम ठहणु घुरिजे, अब्बासी साहिब बि चए थो त डैम ठहणु घुरिजे, कब्ज़रा ठहणु घुरिजे, भाषा ठहणु घुरिजे। डैम ठहणु त का ख़राबु ॻाल्हि कोन्हे, ऐं अल्टीमेटली ज़रूरत डैम असांजी आहे। छाकाणि जो पंजाब जो अंडरग्राउंड वाटर आहे, उहो कॾहिं कंहिं बि इमरजेंसी में पंहिंजो पाणी ड्रा कंदो। ऐं पंजाब जे तव्हां क्रॉपिंग पैटर्न ॾिसो त हुन ते ज़रो बि असरु कोन पवंदो, न अॻे कॾहिं पियो आहे। अव्हां जी क्रॉपिंग खे एतिरो सख़्तु मुतासिर थी थिए पई, छाकाणि अंडरग्राउंड तव्हां वटि कोन्हे पाणी। अव्हांखे मुतबादिल या त अंडरग्राउंड वाटर जे जवाब करे पंजाब तव्हांखे वधीक पाणी ॾे सघो, उहो पंजाब ॾियण लाइ तयारु कोन्हे, तव्हां वठण जी पोज़ीशन में कोन्हे हो। या त पोइ डैम हिकिड़ो ठहे, फ़िलहालु भाषा ठहे जंहिं ते सभु धुरियूं एग्री कनि थियूं। तंहिंजे करे इन में को हर्ज न आहे जेकॾहिं को डैम जी सिफ़ारिश करे थो। छाकाणि आउं अॼु बि इन जो ॻाल्हायां त डैम अल्टीमेटली सिंध जो जीआपो डैम ते थींदो, या पंहिंजा वरी पोइ क्रॉपिंग पैटर्न चेंज कयो, शुगर केन खे घटायो, राइस खे घटायो, कैनाल सभु पका कयो, कंट्रोल कयो पाणीअ ते, प्रॉपर डिस्ट्रीब्यूशन कयो, त तव्हां मुंहुं ॾेई सघंदव। इलाही तरीक़ा आहिनि, पर ॻाल्हि आहे त असांजी प्रियोरिटी कोन्हे। छाकाणि जो ग़रीब माण्हू जो कमु आहे, इन करे असांजी प्रियोरिटी कोन्हे। एग्रीकल्चर असांजी प्रियोरिटी कोन्हे, न सीपेक में असांजी प्रियोरिटी एग्रीकल्चर आहे, न सिंध गवर्नमेंट में प्रियोरिटी तव्हांजी एग्रीकल्चर आहे। इन करे ऑब्वियसली इहे जेको नुमाइंदा जेके आहिनि से दाऊं कंदा वतंदा, बसि प्रैक्टिकल कमु कोन कंदा। कुरेश साहिब, हिकिड़ी ॿी जेका आहे, मां सवेर ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में आई, मुंहिंजो तव्हां खां पुछां इहो त हीउ जेको हिन वक़्तु असांखे वफ़ाक़ सां जेके ॿ मेजर इशूज़ आहिनि, हिकिड़ो असांखे पाणी जो मसइलो आहे, ॿियो नाणे जो मसइलो आहे। ॿिन्ही जी असां वटि वज़ीर मुक़ररु थियल न आहे। उहे ॿई मसइला CM साहिबु पाण थो ॾिसे पियो। तव्हांजे ख़्याल में इहो ख़ुदि जेको आहे CM जे मथां ॿ इंतिहाई अहम इशूज़ हुन पंहिंजे मथे ते रखी छॾिया आहिनि। जेकॾहिं इन्हनि जा वज़ीर हुजनि त शायदि असां कुझु टाइम सां अखि पटे सघूं हा। इहो तव्हां ईअं सम्झो था? ॾिसो न, तव्हां बसि CM को इहो त CM को सुवाल पुछो। असां त बार बार चवंदा आहियूं त वज़ीर हुजनि ऐं जवाबदार वज़ीर हुजनि, रुगो नाले जा वज़ीर न हुजनि जेके फ़ोनुनि ते कमु कनि, फ़ोनुनि ते ठीका ॾियनि। जवाबदार वज़ीर रखो, उन्हनि को कमु वठो। रुगो इहो त वज़ीर कोन्हे, तव्हांखे नाणे जो वज़ीर बि कोन्हे। तव्हां सही ॻाल्हि कई, उहा बि नुमाइंदगी तव्हांजो उते तव्हां चीफ मिनिस्टर बार बार न अची सघंदो, वॾो फिलहाल थींदो। पाणी जो वज़ीर कोन्हे जेको इस्लामाबाद में वेही करे मसइले खे हैंडल करे सघे। अव्हांजो प्लैनिंग ऐं डेवलपमेंट जो वज़ीर कोन्हे जेको तव्हांजे प्लैनिंग जो कारो मुंहुं छो थियो आहे। प्लैनिंग एंड डेवलपमेंट त आहे शायदि हज़ार ख़ान बेजारानी साहिब वटि। ऐं तव्हांजे हिन महिल ताईं जेको प्लैनिंग जो हिकु हालत इहा आहे त कुल तव्हांजो 33 सैकड़ो ख़र्चु थियो आहे 9 महीननि में, जेका लेटेस्ट सिंध गवर्नमेंट जी महिल रिपोर्ट ॾिठी आहे। माना पैसो त तव्हां लाइ प्रॉब्लम आहे ई कोन नी। कुल 88 अरब ख़र्चु थियो आहे 265 अरब मां। माना किथे बि पैसो तव्हांजो मसइलो कोन्हे। लीडरशिप जी ॻाल्हि आहे ऐं लीडरशिप जे नियतुनि जी ॻाल्हि आहे। अच्छा, हाणे जेको ही सिंध हुकूमत मौक़ुफ़ जेको वरितो आहे, तव्हांजे ख़्याल में इहो टाइमली वरितो अथऊं, सही वरितो अथऊं? इहो प्रेस गैलरीअ लाइ ठीकु आहे, फ़ाइदो इन जो कोई कोन थींदो हिन स्टेज ते। अच्छा, छाकाणि दिस इज़ जस्ट फॉर द प्ले त असां हीअं कयोसीं हूअं कयोसीं। भई ॻाल्हि इहा त तव्हां प्रैक्टिकल क़दम कहिड़ा कया। तव्हां इरसा में पंहिंजी नुमाइंदगी वधाई, या जॾहिं तव्हांखे इहा ख़बर तव्हांखे पहिरियों ई त पाणी जी खोट थींदी, तव्हां पाण को इंटरनल डिस्ट्रीब्यूशन सिस्टम वधायो का घटायो। हे त ओचितो जॾहिं ॻाल्हि सॼी ॻाल्हि बंदि थी वई, मीडिया में ॻाल्हि आई ऐं एग्रीकल्चर चैम्बर ऑफ कॉमर्स अॼु को हफ़्तो ॾेढ अॻु में इहो इशू खयों त को पोइ थियो। पर इन ई टॉपिक ते मां तव्हांखे ॿुधायां त कणिक खे लथे सिंध में महीनो थियो आहे, हिकिड़ो बि सेंटर कोन खुलियो आहे। त महमूद नवाज़ तव्हांखे छा थो ॿुधाए पियो त कणिक जे आबादकार जी कहिड़ी हालत आहे। 300 रुपया मण हुनखे घटि मिली रहियो आहे। इहे इशूज़ आहिनि, फ़ियाज़ इनखे केरु ॾिसंदो। पर ख़ुराक जो त वज़ीर असां वटि आहे निसार खोड़ो साहिबु। खोड़ो आहे त पोइ कमु नथो करे त पोइ मां छा थो करे सघां हुनखे।
ऐं तव्हांजी पाण अख़बारूं तव्हां कनि थियूं, तव्हां पाण ॾिठो आहे त अञा कणिक जी प्रिक्योरमेंट शुरू कोन थी आहे। चऊं त 15 मार्च ते थींदी, वरी चऊं था असां 10 लख टन कणिक पई आहे, असां कोन प्रिक्योरमेंट कंदासीं, कंदा या न कंदा। पर ॻाल्हि आहे जे आम माण्हू जी जंहिंजी कणिक फेब्रुअरी में लथी आहे ऐं हाणे मार्च जो महीनो अची अधु ख़तमु थियो आहे, उहो कणिक काॾे करे? उन खे जेको लॉस थींदो आहे, गुरबत सिंध में छो थी वधे पई? 75% ग़रीब सिंध में गुरबत आहे, जेका मल्टीपल इंडेक्स लेटेस्ट आहे। 75% रूरल सिंध, किथे बीठा आहियूं असां? वॾी महिरबानी कुरैशी साहब, तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन, इंतिहाई अफ़सोसनाक जेके आहिनि अंग अखर कुरैशी साहब ॿुधाया असांखे। ऐं जॾहिं बि कुरैशी साहब सां गुफ़्तगू थींदी आहे त असांजे लाइ आहे ओपनिंग जेके आहिनि अखियूं खोलण वारा अंग अखर जेको उहो ॿुधाईंदो आहे। 75% सिंध में गुरबत आहे, सिंध जी ॿाराड़ी में। ऐं हीउ पाणी जो मसइलो त पंहिंजी जाइ ते, जीअं कुरैशी साहब चयो पिया त उनजो को मसइले जो हल न थींदो, छाकाणि त सिंध जी जेका रिप्रेज़ेंटेशन इरसा में थियणु घुरिजे उहा कोन पई थिए ऐं सिंध हुकूमत उनखे उनखां कनि लाटार पई करे। साॻे वक़्तु जेको आहे इरीगेशन जो वज़ीर असां वटि आहे, जेको मुसलसल इरीगेशन जे इशू ते फोकस करे, छाकाणि त पाणी जो मसइलो सिंध जे लाइ हमेशह हूंदो आहे। पाणी जो मसइलो हिकिड़ो त वफ़ाक़ सां हुजे थो, ॿियो ख़ुदि पाणी जे लाइ इंटरनल डिस्ट्रीब्यूशन जा मसइला तमामु घणा हुजनि था ऐं उन जे लाइ मुस्तक़िल बुनियादनि ते हिकिड़ो वज़ीर हुजणु तमामु ज़रूरी हुजे थो। पर जीअं नाणे जो मामिलो जेको आहे ख़ुदि वफ़ाक़ सां हैंडल करणु वक़्तु सिंध खे नाणे वारो वज़ीर बि न आहे, तीअं आबपाशी जो वज़ीर बि न आहे। तंहिंजे करे सिंध जी आबपाशी वारा इशूज़ जेके आहिनि उहे देरि सां जेको आहे पंहिंजो टेकअप थियनि था। हिन भेरे बि वॾे वज़ीर जेको मौक़ुफ़ वरितो आहे उनखे काफ़ी लेट थी वई आहे। जीअं कुरैशी साहब चयो पिए त हिन वक़्तु उहा ॻाल्हि सवाइ ख़बरूं ऐं हेडलाइंस खां सवाइ उनजी को फ़ाइदो कोन थींदो, छाकाणि त डैम जेके आहिनि उहे डेड लेवल ताईं पहुची चुका आहिनि। हाणे इन ॻाल्हि जे खे उथारण सां को फ़ाइदो न पवंदो। उन सां गॾोगॾु जेको आहे जेकॾहिं सिंध जी नुमाइंदगी इरसा में प्रॉपर थींदी रहे हा त शायदि उन वक़्तु जॾहिं वधीक पाणी छॾियो पियो वियो उन वक़्तु कुझु करे सघिजे हा। ख़ुदि इंटरनल डिस्ट्रीब्यूशन जे हवाले सां बि सिंध जे अंदरि जेको आहे आबपाशी खे जेको कुझु करणु घुरिजे उहो कोन पियो थिए। ऐं ज़रात जेका आहे, कुरैशी साहब इंतिहा इंपॉर्टेंट ॻाल्हि कई त ज़रात जेका आहे उहा असांजी प्रायोरिटी ते कान्हे का, जंहिंजे करे ॾिसो था त ख़ुदि जेको आहे ज़रात सां लाॻापियल जेके इशूज़ थियनि था, कमनि जे आबादगारनि खे बि जेको आहे धकु लॻे थो, छाकाणि त उन वक़्तु जेको जंहिं वक़्तु जेको आहे सरकार ऐलान करे थी त हाणे जेको आहे मिलूं खुलणु घुरिजनि, पर उहा शुगर माफ़िया जेका आहे शुगर इंडस्ट्रीज़ सां लाॻापियल जेके उहे आहिनि उहे पंहिंजी मर्ज़ी सां मिलूं खोलनि था ऐं उन वक़्तु बि आबादगारनि जूं रड़ियूं हुजनि थियूं। पोइ जेको वरी आबादगार जंहिं पंहिंजो अघु जो कमनि जे अघु जो जेको आहे मुतालबो कनि था, उहो बि सिंध हुकूमत उन्हनि खे ॾियण खां नाबरी वारे छॾे थी। साॻी तरह ते हिन भेरे तोड़े हर भेरे जॾहिं कणिक जो फ़सुलु लहे थो उन वक़्तु जेको आहे ख़रीदारी मर्कज़ जेके आहिनि सिंध सरकार खे ठाहिणा हूंदा आहिनि उन्हनि जो ऐलान त थी वञे थो, पर उहे मर्कज़ जेके आहिनि उहे वक़्तु सिर कमु करणु शुरू कोन था थियनि। ऐं उनखां पोइ जेको बारदाणे जे मामले ते जेको लठ लॻे थी उनमें जेको आहे हुकूमती MPAs MNAs ऐं ऑफिसर शाही जी जेका कड़ाकट लॻे थी, उनजे करे आम जेको आबादगार आहे उन खे बारदाणो मिलणु जेको आहे उहो इंतिहाई मुश्किल सूरत हाल थी वञे थी ऐं बिल्कुलु उहो उनखां महरूम रहिजी वञे थो। ॿी ख़ुदि जेको आहे हिन सॼे कम जे अंदरि जेको ही बारदाणे वारे मामले ते जेको हिकिड़ी माफ़िया आहे जेका उन पंहिंजो वापारियुनि जी जेका उहो सॼो बारदाणो पाण वटि रखी पोइ आबादगारनि खे 200 टे सौ रुपया घटि ते उहो कणिक ख़रीद करे थी। सिंध जो आबादगार कमनि जो फ़सुलु हुजे, कणिक जो फ़सुलु हुजे या को ॿियो फ़सुलु हुजे ऐं उनमें जेको आहे उनखे नज़रअंदाज़ कयो वञे थो। पाणी जे मामले ते बि हुन सां जेका हिन वक़्तु ज़्यादती थी रही आहे उहो यकीनी तौर ते सिंध हुकूमत इन्हनि समूरनि मसइलनि खे कंहिं बि तरह ते वक़्तु सिर हल करण लाइ तयारु न आहे। ख़ुदि सिंध जे पाणी जा जेके मसइला आहिनि उहे तमामु पुराणा मसइला आहिनि ऐं उनखे हल करण जे लाइ गुज़िरियल जेका पीपल्स पार्टी जी वफ़ाक़ी हुकूमत हुई उन वक़्तु जेकॾहिं उहा चाहे हा त अब्बासी कमेटी जी रोशनी में का चइनी सूबनि ते ॿधल का कमीशन, टेक्निकल माण्हुनि ते ॿधल का कमीशन या का कमेटी ठाहे हा जेका अब्बासी कमेटी जी रोशनी में डैमनि जे भरण ऐं उन मां पाणी जे ख़ारिज करण वारा क्राइटेरिया जेके आहिनि उहो तरीक़ाकार मुक़ररु करे हा त कहिड़े वक़्तु डैम भरबा, केॾी महिल जेको आहे उन मां पाणी छॾिबो। छाकाणि जीअं महमूद नवाज़ शाह साहिबु असांखे ॿुधाए पियो त पाकिस्तान जे अंदरि जेको क़ानून आहे उन मुताबिक़
पाणी छॾणु ज़रात जे घुर्जनि मुताबिक़ पाणी छॾियो वेंदो, न कि बिजली जे घुर्जनि मुताबिक़ पाणी छॾियो वेंदो। जेकॾहिं सॼी दुनिया में हिन वक़्तु जेको आहे फूड इनसिक्योरिटी जो मसइलो जेको आहे उहो इंतिहाई तेज़ी सां जेको आहे उहो पंहिंजो डिस्कस पियो थिए। उन लाइ मुख़्तलिफ़ हुकूमतूं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं रिथाबंदियूं पियूं कनि, पर असां वटि जेको आहे कणिक जहिड़े ऐं ॿियनि अहिड़नि फसलनि जे लाइ पाणी जेको आहे उहो बजाए जो असां पंहिंजा फसल ऐं उन्हनि खे बचायूं बिजली ठाहिण लाइ इस्तेमालु करे, वापडा सिंध जे आबादगारनि खे मजमूई तरह ते मुल्क जे पर ख़ासि तरह सिंध जे आबादगारनि खे जेको आहे उहो इंतिहाई परेशानी जे हालति में विझी छॾियो आहे। बहरहाल हिन वक़्तु जेको प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो, पंहिंजे मेज़बान फयाज़ नश कंदा इजाज़त सां गॾु।